सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां हमेशा कंहिंजे लाइ बि बहितर अरदास कंदासीं, चङी सोच रखंदासीं त पोइ फल असांखे चङो मिलंदो रहंदो। पर जेकॾहिं असां कंहिं ॿिए जे लाइ पिते रखंदासीं, कंहिंखे बददुआऊं ॾींदा रहंदासीं, त पोइ असांखे सम्झणु खपे त कॾहिं बि उहा उन खे लॻे न लॻे, लेकिन पंहिंजो पाण खे ज़रूरु मिटंदी, छाकाणि त उहो असांजी ॿुधे थो ऐं मूं वटि असांखे ॾींदो आहे। ऐं पोइ इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश जेके बि आहिनि, उहे सदाई जेके सभ खे आसीसाऊं ॾींदा रहंदा आहिनि ऐं जेको हू कंहिंजे लाइ ग़लति भाव न रखंदा आहिनि, इन करे सदाई उन्हनि खे सुख ऐं शांती हूंदी आहे। ऐं असांखे अशांति जो कारण हक़ीक़त में असांजी सोच बणिजी वेंदी आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे घर में, परिवार में, माहौल में पंहिंजो पाण, असां सभु पंहिंजो पाण खे ॾिसूं, कंहिं ॿिए खे न ॾिसूं। ॿियो छा थो करे, कॾहिं बि न। पंहिंजी सोच बहितर कयूं। असां सभिनी इंसाननि खे मालिक एतिरी त शक्ति ॾिनी आहे जो असां पंहिंजी सोच खे ॿिए ताईं जल्दी पहुचाए वेंदा। जेकॾहिं असांखे कोई ग़लति लॻे बि सही, त असां सिर्फ़ु पंहिंजी सोच उनजे लाइ बहितर कयूं, चऊं मालिक उनखे बि सुमत ॾे, मूंखे बि सुमत ॾे, चङा थियूं। असांजी ज़िंदगी साॻे नमूने उनजो दिमाग़ सही थी वेंदो, असां हिकदमि सही थी वेंदासीं। तंहिंजे करे संतनि, महात्माउनि, दरवेशनि जे द्वार ते असां जॾहिं बि ईंदा आहियूं त पोइ उनजो मक़सदु हूंदो आहे आसीस पाइण, ऐं आसीस पाइण जो मक़सदु हूंदो आहे असां पंहिंजो पाण खे ओहिड़ो बणायूं जेतिरी ओहिड़ो आसीस पाईंदा। यानी अंदरि असांजे मथां बि आसीस निकिरंदी रहे, असांजे अंदरि मां बि कंहिंजे लाइ पिट न निकिरे, कंहिंजे लाइ ग़लति भाव न निकिरे। ऐं जंहिं ॾींहुं असांजे अंदरि मां कंहिंजे लाइ बददुआ न निकिती, त उन ॾींहुं सम्झूं कॾहिं बि बद वक़्तु असांजे मथां ईंदो ई न। पंहिंजे सुख ऐं शांति खे पाईंदा रहंदासीं सदाई। जंहिं प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थिया, उहो मौक़ो सदाई सुखियो सताबो रहण जो ऐं सुखियो ऐं सताबो असां तॾहिं रहंदासीं जॾहिं असांजे अंदरि मुंहिंजो कंहिंजे लाइ बददुआ न निकिरंदी, पर बहितर भाव असांजो सदाई बणियो रहंदो।